पीपी चरण बिलावल भुट्टो सुधारी चयो आहे त मुस्तक़बिल में पाकिस्तान ऐं भारत में जंग थी त डोनाल्ड ट्रंप वटि बि मुदाख़लत करे रोकण जो वक़्तु ई न हूंदो। भारत पाकिस्तान जे पाणी वारे हक़ ते धाड़ो हणी रहियो आहे। भारत ईंदड़ नसुलनि खे पाणी लाइ जंग ते मजबूर पियो करे। कश्मीर पाणी ऐं दहशतगर्दी ते ॻाल्हियूं करणी पवंदियूं। भारत तरफ़ां पाकिस्तान जो पाणी रोकण जंगी क़दम हूंदो। मुल्क नंढो हुजे या वॾो, पाणी ऐं पंहिंजे बका लाइ विढ़ंदो। भारत बलोचिस्तान में मुदाख़लत करे BLA ऐं TTP खे सपोर्ट करे थो। छा उन जो मतिलबु उहो आहे त हर दहशतगर्दी बैदि हू भारत सां जंग कनि? हू अमुन चाहिनि था जेको ॿिन्ही मुल्कनि जे हक़ में आहे। पीपी चरण बिलावल भुट्टो सुधारी जे अमेरिकी कांग्रेस में पाकिस्तान कॉन्ग्रेस जे मेंबरनि सां मुलाक़ात। भारत जे पाणी वारे अॻिराई बाबति आगाही। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत सिंतास मुआहदे खे हथियार तौरु इस्तेमालु कयो आहे। रवायती जंग वांगुरु हू भारत जो पाणी ते गुरूर बि मिटीअ में मिलाए छॾींदा। पाणी बंदि करण जे भारतीय धमकियुनि वारे बयान खे दुनिया रद्द कयो आहे। पाक भारत शिष्टमंडल में अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि वाज़े कयो त सिंतास मुआहदे जी भञकड़ी क़बूल नाहे। भारतीय पाणी अॻिराई ख़िलाफ़ क़दम खणण जी ज़रूरत आहे। चइनी सूबनि जे अवाम जे पाणी जी ज़रूरत पूरी करणु हुकूमती तरजीह आहे। पाणी जे पंहिंजे हक़ खे महफ़ूज़ बणाइणु सभिनी लाइ चैलेंज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आबी वसीलनि बाबति अहम इजलास। नवां डैम ठाहिण लाइ हुकूमत अमली ते गौर कयो। पढ़ाई ऑफिस चयो आहे त शिमला ठाव रद्द करण जो अञा ताईं को बि फ़ैसिलो न थियो आहे। पाकिस्तान वाज़े कयो आहे त भारत सां ॿितरफ़नि मुआहदनि जे मुअतली बाबति अञा ताईं बाज़ाब्ता ऐं क़तई फ़ैसिलो नाहे कयो वियो। फ़िलहाल कंहिं बि ॿितरफ़ी मुआहदे खे ख़तमु करण जो फ़ैसिलो नाहे थियो। सऊदी अरब समेत अरब मुल्कनि में अॼु ईद उल अज़हा मल्हाई पई वञे। मस्जिद अल हराम क़तई फ़ैसिलो नाहे कयो वियो। फ़िलहाल कंहिं बि ॿितरफ़ी मुआहदे खे ख़तमु करण जो फ़ैसिलो नाहे। सऊदी अरब समेत अरब मुल्कनि में अॼु ईद उल अज़हा मल्हाई पई वञे। मस्जिद अल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद उल अज़हा जी निमाज़ जा सभ खां वॾा इज्तिमा हाजी मुज़दलिफ़ा खां वापसी मना पहुची विया। वॾे शैतान खे पथरियूं हणंदा, जानवरनि जी क़ुर्बानी कंदा, मथो कुड़ाईंदा ऐं एहराम खोले छॾींदा। सुभाणे पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि में ईद उल अज़हा मल्हाई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आला सतही वफ़द सां गॾु 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। वज़ीर आज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वापार, सीड़पकारी ऐं मुस्लमाननि जे भलाई बाबति ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर आज़म फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ॿियनि सां गॾु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते हाज़िरी भरींदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान में घणी मज़बूत लीडरशिप आहे। फ़ख़ुरु आहे त ॿिनि एटमी रियासतनि विच में जंगबंदी कराई। ॿिन्ही मुल्कनि खे चयो त अवां गोलियूं हलाईंदो त हू वापार न कंदा। फिदा हुसैन मस्तोई सिंध जो IG जेल से मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। मलिर जेल मां भॼी वियल 216 मां 126 कैदी गिरफ़्तार। 99 कैदी अञा ताईं रूपोश। भॼी वियल हिकु कैदी मुबैना तौरु आपघात करे छॾियो। रज़ा परवेज़ जो लाश माड़ीपुर में संदसि घर मां मिलियो। संदसि वीडियो बि जारी। जेल अख़बारनि जो चवणो आहे त भॼी वियल कैदियुनि जे घर जी डेटा गॾु कई वई आहे। खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। रज़ाकारानी तौरु वापसि न ईंदड़ कैदियुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ईद में बाक़ी हिकु ॾींहुं। ख़रीदारी में तेज़ी, माल पिणनि में पीह, ख़रीदारनि तरफ़ां महांगाई जूं दाहूं, ट्रांसपोर्टनि भाड़नि में ॿियनि इज़ाफ़ो करे छॾियो। ईद पंहिंजे प्यारनि सां मिलाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। लाड़काने में संगावाती तकरार तां पीरसन औरत क़तल। मुमताज़ कॉलोनी में जवाबदार फायरिंग करे सस रज़ा जागरानी खे ज़ख़्मी करण बाद फ़रार। ज़ख़्मी पीरसन औरत ट्रामा सेंटर में ज़ख़्मनि जा सूरनि सां फ़ौत थी वई। कंदकोट जो एडिशनल सेशन जज गुलाम कादिर तुनियो बाज़ाब्तनि जी भञकड़ी ते मुअत्तल। सिंध हाई कोर्ट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त एडिशनल सेशन जज गुलाम कादिर तुनियो खे ज़ाब्तनि जी भञकड़ी ते मुअत्तल कयो वियो आहे।
नेपरा बिजली 93 पैसा फी यूनिट महांगी करे छॾी। कराची लाइ बिजली ₹2.99 फी यूनिट सस्ती। नोटिफिकेशन जारी। बिजली अघनि में घटिताई अप्रैल जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जे मद में कई वई पई वञे। बिजली क़ीमतुनि में वाधो जून जे बिलनि में लागू थींदो। तंगवाणी पुलिस पारां बदअमनी बाबति ख़बरूं हलाइण ते साफ़ियुनि समेत ॿियनि ते केस दाख़िल। सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बारी मलिक समेत 28 ॼणा केस में नामज़द। मीरपुर ख़ास में 2 ॾींहनि वारो महांगो फेस्टिवल पुॼाणी ते पहुतो। 75 स्टॉल लॻाईंदड़ आबादकारनि में इनाम विरहाया विया। डायमंड कैटेगरी में पहिरियों इनाम नवाज़ाबाद फॉर्म, ॿियो इनाम मुश्ताक हुसैन पल फॉर्म ऐं टियों इनाम हाजी मोहम्मद अली दर्स फॉर्म हासिल कयो। सक़ाफ़त ऐं सियाहत वारे वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु आहे त सिंध जा अंब सॼी दुनिया में मशहूरु आहिनि। मैंगो फेस्टिवल खे आलमी सतह ते मुतारिफ़ करायो वेंदो। राग जी महफ़िल हज जे राति सबबि मुलतवी कई वई। अहिड़ा प्रोग्राम शहरनि जे तफ़रीह लाइ थींदा रहनि।